हेलो दोस्तों, अॼु असांजो टॉपिक आहे परसेंटेज, जंहिंखे सिंधी में सैकड़ो चवंदो आहे। ऐं द मोस्ट इम्पोर्टेंट टॉपिक आहे। इन सां रिलेटेड घणा क्वेश्चन्स बि ईंदा आहिनि एंट्री टेस्ट में। अचो सम्झूं त परसेंटेज हूंदो छा आहे। दोस्तों, परसेंटेज ॿिनि लफ़्ज़नि सां मिली करे ठहियो आहे। असां ॾिसंदासीं परसेंट माना लफ़्ज़ जी माना हूंदी आहे सैकड़ो। पर हिन में ॾिठो वञे पर हिकिड़ो लफ़्ज़ आहे ऐं सेंट ॿियो लफ़्ज़ आहे। पर जी माना हूंदी आहे आउट ऑफ याने मां, ऐं सेंट लफ़्ज़ जी माना हूंदी आहे 100 याने 100 मां, याने 100 मां 100 परसेंटेज माना 100 मां। त हाणे सम्झूं त परसेंटेज हूंदो छा आहे। दोस्तों, मसलन असांखे समटाइम्स जीअं हूंदो आहे त 50% याने 50% हूंदो छा आहे। त परसेंटेज मतिलबु इहो हूंदो आहे को बि वॾो अमाउंट हुजे, का बि शइ हुजे, उन असां परसेंटेज खणी करे ॿुधाईंदा आहियूं त हिन जो एतिरो शेयर आहे या एतिरो असांजो हिसो आहे, हिन में एतिरो परसेंटेज आहे। त परसेंटेज असांखे किन बि वॾनि नंबर्स खे या नंढे में नंढे नंबर्स खे सम्झण में मदद ॾींदो आहे। याने परसेंटेज आहे त हाणे परसेंटेज खे असां लिखूं छा था। यादि रखो त हीअ जेकी निशानी आहे, या मां हेॾां करे लिखां थो, हीअ निशानी हूंदी आहे सैकड़ो जी, या जंहिंखे इंग्लिश में चवंदा आहियूं परसेंट। ही परसेंट जी निशानी हूंदी आहे। असां हिते चवंदा 50% याने 50 सैकड़ो सिंधी में। त 50 सैकड़ो हूंदो छा आहे। 50 सैकड़े खे जॾहिं असां खोले ॾिसंदासीं त असांखे कुझु हीअं लिखण खां मिलंदो 50/100, याने परसेंटेज जो को बि नंबर लिखियो हूंदो आहे त जेको होल नंबर जेको हूंदो आहे 50, ऐं जेकी परसेंटेज जी सिंबल हूंदी आहे उनखे तव्हां 100 सम्झंदव। मसलन हीअ परसेंटेज जी निशानी आहे, असां हिन खोले सम्झूं, तव्हां हिनखे 1 सम्झो, ऐं हिन जेके 00 आहिनि इनखे 00 करे था लिखो, त हीअ तव्हां 100 थींदो। याने 100 मां 50%, याने 100 मां 50 हिसो जेको आहे उहो कंहिंजो आहे। हाणे ॾिसंदासीं 1% खे असां कीअं लिखी सघूं था। 1/100 हीअ अणपूरा आहे, आम अणपूरा, उन में परसेंटेज खे असां उन में लिखंदा आहियूं। हाणे असांखे परसेंटेज जे मुतालिक़ जेके बि कुझु प्रॉब्लम सॉल्व करण खां चया वेंदा, उन्हनि खां पहिरीं उनखे सॉल्व करण लाइ असांखे इहो सम्झणो पवंदो त परसेंटेज खे असां कॉमन फ्रैक्शन में यानी आम अणपूर में या डेसिमल में आम नंबर्स में कीअं मटाईंदासीं। त फर्स्ट कयो, तव्हांखे 30% हिते नंबर ॾिनो वियो आहे, त हिनखे चयो वञे त हिनखे आम अणपूर में तब्दील कयो। त आम अणपूर में तमामु सवलो हूंदो आहे। तव्हांखे परसेंटेज में जेको नंबर ॾिनो वञे, मसलन 30 आहे, या हिते असां 50 जो एग्ज़ाम्पल वरितोसीं, या 40 ते एटसेट्रा कुझु बि थी सघे थो। त हिते असां 30 खयों आहे। 30 तव्हां होल नंबर उहो साॻियो ई रखंदव, या नेचुरल नंबर तव्हां उहो सेम टू सेम रखंदव। तव्हां परसेंटेज जी जेकी सिंबल आहे, साइन आहे, निशानी आहे, उनखे तव्हां 100 सम्झंदव। हीअ तव्हां 100 करे रखियो। हाणे तव्हां हिनखे जेकॾहिं सॉल्व थिए थो, तव्हां सॉल्व कयो। हीअ आम अणपूर जो कुझु सॉल्यूशन हूंदो आहे, उहो तव्हांखे अचणु घुरिजे 0 में कट। त 3/10 खे फर्दर सॉल्व नथा करे सघूं, त हीअ आम अणपूर में अची वियो। त हाणे असां हिनखे चऊं डेसिमल में कीअं कन्वर्ट कयूं, त उन लाइ डेसिमल में असां हिनखे कन्वर्ट कंदासीं त उहो वेरी सिंपल। 3 के अंदरि रखंदासीं 10 जी टेबल 3 ते नथी लॻे त तव्हां 0 ॾींदव। उन लाइ पॉइंट जॾहिं तव्हां ॾिनी तव्हां 0 वठी था सघो। त 10 जो खोड़ 30 ते 3 टाइम्स यानी 3 दफ़ा लॻंदो। 10 जो खोड़ 30 ते 3 दफ़ा, यानी 3 × 30 में 30 विधा, असांजी पाछी 0 बचंदी। त असांजो हीअ जेको आहे इहो असांजो आंसर आहे। त असां ईअं चई सघूं था त जेको 30% आहे, असां हुन कॉमन फ्रैक्शन में तब्दील कयोसीं त 3/10 असांखे मिलियो। जॾहिं असां 30% खे डेसिमल में यानी 10 अणपूर में तब्दील कयोसीं, असांखे 0.3 आंसर मिलियो। अहिड़ी तरह सां तव्हांखे चयो वेंदो त 0.3 खे तव्हां कन्वर्ट कयो परसेंटेज में या फ्रैक्शन में त असांखे करणु अची वेंदो। फ्रैक्शन में मां तव्हांखे ॿुधाए छॾियां थो त को बि तव्हांखे नंबर ॾिनो वञे जेको तव्हांखे अणपूर में तब्दील करिणो आहे डेसिमल मां, त उहो तव्हां कीअं कन्वर्ट कंदव। जेको तव्हांखे नंबर मिलियल आहे उहो तव्हां एज़ इट रखंदव। उनखां बाद में हीअ जेकी पॉइंट ॾिसो, हिते तव्हां अपान जी सूरत में यानी अणपूर में लिखणो आहे त अपान जी सूरत में लिखंदासीं P/Q यानी अंश जी छेद में। त पॉइंट खे तव्हां 1 सम्झंदव। ऐं पॉइंट खां पोइ जेके साॼे तरफ़ या राइट साइड वारा जेके बि नंबर्स आहिनि उनखे तव्हां 0 कंसीडर कयो, 0 सम्झो, यानी 3 आहे या हिते 5 जे पॉइंट खां पोइ जेतिरा बि नंबर हुजनि उनखे तव्हां 0 करे हिते रखंदव। हिते पॉइंट खां पोइ हिकिड़ो नंबर आहे त तव्हां हिते हिकिड़ो 0 ॾींदव। 3/10 हीअ तव्हांजो कन्वर्ट थी वियो फ्रैक्शन में, यानी आम अणपूर में, या अणपूर बि चई सघूं था। त हाणे असांखे इहो चयो वेंदो त 0.3 हीअ त थी वियो डेसिमल। मां हिते लिखां थो डेसिमल, या हिते असां लिखूं था हिते असां हिन लिखूं था हीअ फ्रैक्शन आहे।
तव्हां चवंदो फ्रैक्शन के या डेसिमल के कन्वर्ट कयो छा में परसेंटेज में। हिते असां सिखी आयासीं त 30% हो, इनखे कीअं कन्वर्ट करिणो आहे डेसिमल में। ही परसेंटेज आहे, ही परसेंटेज खे असां खोलींदासीं, परसेंटेज निशानी हुई 100 थी वेंदी, 30 जो 30 सेम रहंदो। हिनखे सॉल्व कयोसीं, हल कयोसीं, असांखे 3/10 मिलियो, उहो आम अणपूरी जी सूरत में। वरी इनखे हल कयोसीं त हीअ असांखे 10 अणपूरी यानी डेसिमल फ्रैक्शन में असांखे मिली वियो। त हाणे इनखे सेम प्रोसेस आहे, इहो इन रिवर्स प्रोसेस आहे सम्झो। त 0.3 खे तव्हां कन्वर्ट कयो फ्रैक्शन में, उहो असां हिते करियासीं। त हाणे फ्रैक्शन खे कन्वर्ट कीअं कजे परसेंटेज में। दोस्तो ॾिसो 3/10 ही फ्रैक्शन आहे हिकिड़ो, इनखे को बि फ्रैक्शन तव्हांखे मिलो उनखे तव्हांखे परसेंटेज में कन्वर्ट करिणो आहे। त तव्हां कीअं कंदव, हमेशह यादि रखिजो मल्टीप्लाई निशानी ईंदव, ही मल्टीप्लाई जी यानी ज़रबे निशानी ॾेई तव्हां मल्टीप्लाई कंदव 100 सैकड़ो, हिते 100 बि रखंदव ऐं सैकड़ो जी निशानी बि रखंदव। पोइ तव्हां ॾिसो ही मल्टीप्लाई में अणपूरा इहो सॉल्व थिए थो, यानी 0 0 में कन्वर्ट कट थो थी वञे। उनखां बाद में 10 खे 3 सां मल्टीप्लाई कंदव, यानी 3×30, त परसेंटेज निशानी तव्हां साॻी रखो। त हाणे तव्हांखे हिकिड़ी ॻाल्हि नोट करणु घुरिजे हिते, त ही 30% असांखे सेम मिलियो जॾहिं असां 3/10 खे खयोंसीं। त हिते असांखे 30% हुयो, जंहिंखे असां सॉल्व कयोसीं 3/10 असांखे मिलियो, यानी 30% खे असां सॉल्व कयोसीं त असांखे 3/10 मिलियो। अहिड़ी तरह असां 3/10 खे परसेंटेज में तब्दील कयोसीं त असांखे घणो मिलियो 30%। हाणे यादि रखो तव्हांखे को बि नंबर मिले, असां हिते एग्ज़ाम्पल हिकिड़ो आम तौर ते वठंदा आहियूं त A/B, तव्हांखे हिकिड़ो फ्रैक्शन मतिलबु हीअं मिलियलु हूंदो, उनखे तव्हां मल्टीप्लाई कंदव छा सां 100, यानी 100 ऐं प्लस में गॾु सैकड़ो बि हूंदी, 100 सैकड़ो, त हुन सां मल्टीप्लाई कंदव। जेकॾहिं हीअ ॿ पाण में सॉल्व थियनि था, हिनखे सॉल्व कयो, जे नथा थियनि मतिलबु सॉल्व थी विया त हिते तव्हांजो हिकिड़ो नंबर बचे थो A, त पोइ तव्हां उनखे करे रखंदव 100 सां मल्टीप्लाई करे पोइ हिते सैकड़ो जी निशानी रखंदव। हीअ जेकॾहिं पाण में सॉल्व थियनि था पोइ उनखे 100 सां मल्टीप्लाई कंदो, या हीअ हिन सां सॉल्व थिए जीअं असां हेॾे करे आयासीं। मतिलबु मां हिकिड़ो एग्ज़ाम्पल ॾिनो आहे हिते A/B सूरत में। त हाणे तव्हांखे ख़बर पइजी वई त परसेंटेज छा हूंदो आहे, उनखे असां सिंधी में सैकड़ो चवंदा आहियूं। परसेंटेज ॿिनि लफ़्ज़नि सां मिली करे ठहियो आहे। हिकिड़ो आहे पर जी माना हूंदी आहे आउट ऑफ यानी मां, सेंट लफ़्ज़ जी माना हूंदी आहे 100 यानी 100, मतिलबु परसेंटेज माना 100 मां। पोइ हाणे तव्हां खणंदव 50% यानी 100 मां 50। जे 1% असां खणूं था त इन जो मतिलबु थी वेंदो त 1/100। परसेंटेज जी निशानी खे तव्हां हमेशह कंसिडर कंदव 100। मां तव्हांखे पहिरीं सम्झायो त हीअ तव्हां हिनखे हिकिड़ो 1 सम्झो ऐं हिनखे तव्हां 0 सम्झो, त हीअ थी वेंदो तव्हांजो परसेंटेज। हाणे पोइ तव्हांखे हिकिड़ा आम सुवाल मिलंदा त 30% आहे, हिनखे आम अणपूर में तब्दील कयो, उहो तव्हां 30 एज़ इट रखंदव, को नंबर आहे। हाणे परसेंटेज निशानी खे 100 कंसिडर करे उन जे छेद में रखंदव, यानी डेनोमिनेटर में रखंदव। पोइ सॉल्व थिए त सॉल्व कयो, सॉल्व नथो थिए त पोइ बसि। हाणे तव्हांखे सम्झ में अची वियो कंप्लीट त कीअं परसेंटेज खे अणपूर में तब्दील कजे या कीअं परसेंटेज खे 10 में कन्वर्ट कजे। यादि रखो त परसेंटेज खे कन्वर्ट करण लाइ 10 में कन्वर्ट कंदव या 10 खे परसेंटेज में कन्वर्ट कंदव, त उन लाइ तव्हांखे ज़रूरी आहे फ्रैक्शन मथां एनी हाउ कीअं बि गुज़रंदव। तव्हां डायरेक्ट ईअं नथा करे सघो। त इहा कुझु ॻाल्हियूं हुयूं परसेंटेज जे बारे में। हाणे अचो त हिन सां रिलेटेड हिकिड़ी प्रॉब्लम आहे, उनखे सॉल्व था करे वठूं। त उहा प्रॉब्लम आहे असांजी, हिते मूं लिखी रखी आहे। हिते चए थो 480 स्टूडेंट्स विज़िटेड अ बुक फेयर, आउट ऑफ देम 45%, ही 45% आर बॉइज़, हाउ मेनी बॉइज़ विज़िटेड द बुक फेयर। हाणे हिते चए थो 480 शागिर्दनि उन्हनि हिकु किताबी मेलो घुमियो, उन मां 45 सैकड़ो टोटल जेके शागिर्द ॿुधाया विया आहिनि, टोटल 480 स्टूडेंट्स आहिनि, उन मां जेके 45 सैकड़ो आहिनि उहे बॉइज़ आहिनि। हाउ मेनी बॉइज़ विज़िटेड द बुक फेयर। हाणे बॉइज़ आहिनि घणा, हीअ असांखे जेको आंसर ॿुधाइणो आहे इहो असांखे नंबर्स में ॿुधाइणो आहे। त 200 आहिनि, 300 आहिनि, 400 आहिनि, घणा शागिर्द थींदा। हिते 480 आहिनि टोटल, यानी हिन खां घटि ई हूंदा। त 45 सैकड़ो शागिर्द घुमिया आहिनि। हाणे असांखे सैकड़ो में ॿुधायो वियो, असांखे परफेक्ट ख़बर कोन्हे त शागिर्द केतिरा आहिनि। त मां तव्हांखे ॿुधायो त जेको असां सैकड़ो इस्तेमालु कंदा आहियूं उहो केतिरो बि वॾो वैल्यू हूंदो या नंढो हुजे, त उनखे असां सिंपली सम्झण लाइ त 45% हुजे या केतिरो परसेंटेज, असां उनखे सम्झी सघूं त इन में कंहिंजो केतिरो हिसो थिए थो या इन केतिरो नंबर थींदो। त हाणे टोटल 480 स्टूडेंट्स आहिनि, उन मां 45 सैकड़ो छोकिरा आहिनि। हाणे ॿुधायो त छोकिरा टोटल थींदा घणा। त हे सिंपल आहे, इन में तव्हां छा कंदव, जेको 45 सैकड़ो आहे हिनखे तव्हां खणंदव,
45 सैकड़ो हाणे हिनखे आम अणापुर में वठायो। आम अणापुर में सवलो आहे। 45 तव्हां एज़ इट रखंदव, अपान में 100 रखंदव। 100 रखी करे यानी 100 जो सैकड़ो निशान सां 100 सम्झंदा, पोइ मल्टीप्लाए कयो जेके टोटल तव्हांखे अमाउंट मतिलबु 480 स्टूडेंट जेके ॿुधाया विया आहिनि, 480 स्टूडेंट्स हिते रखिया थी। हाणे तव्हां हिन छा लिखियो, 0 0 में कट, ॿिनि जी टेबल, अच्छा 5 जी टेबल था खणूं, 5 जी टेबल 10 ते 2 टाइम्स यानी 2 दफ़ा, ऐं 45 ते 9 दफ़ा। त हाणे ॾिसो 2 टेबल 9 ते नथी वञे, 2 टेबल 48 ते वञे थी, यानी 2 जो खोड़ो टेबल मां न खोड़ो, 1 2 ॾियूं, ॿिए खां ॿियूं 4 4 ॾूं 8। त हिते 9 खे 24 सां तव्हां मल्टीप्लाए कयो, 9 चौं 36, 6 ते 9 चौं 6 ते 3 विया मथे, 2 9 18, 18 ऐं 3 21। त हीअ जेको थींदो तव्हांखे 216 टोटल जवाबु मिलियो हिन जो। हीअ मतिलबु असांखे ख़बर पइजी वई त हीअ जेके टोटल बॉइज़ आहिनि 216, यानी 45% असांखे ॿुधायो वियो त 216 जेके आहिनि उहे टोटल बॉइज़ थींदा। त हीअ असां हिन जे बारे में सिखियोसीं परसेंटेज छा हूंदी आहे। उमेदु तव्हांखे सभु